अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी बैग ठाहिण जो तरीक़ो। कपिड़े जो हिकिड़ो सिंपल बैग जंहिंखे तव्हां बाज़ारि खणी वञी सघो था ख़रीदारी जे लाइ या पंहिंजे कंहिं बि ज़रूरत जे लाइ इस्तेमालु करे सघिजे थो। ऐं उहो बैग जेको आहे हिकिड़ो मुंहिंजो पहिरियों खां तयारु आहे, हीउ तव्हां ॾिसी सघो था। हीउ बैग आहे। इहो बैग सिबण जो तरीक़ो मां तव्हां सां शेयर कयां थी। ऐं हिन जे पोएं पासे हीअ ॿ जेके आहिनि पॉकेट्स बि लॻल आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ही बैक साइड ते हिन जे पुठे पासे ही ॿ खीसा लॻल आहिनि जेके तमामु वॾा ऐं इलाही गुंजाइश वारा आहिनि। त ही बैग सिबण जो तरीक़ो मां तव्हां सां शेयर कयां थी। ये बैग में पहले से सी चुकी हूँ, बना चुकी हूँ, तो मैं आपके साथ इसको सीने का तरीका शेयर कर रही हूँ। ॾिसो, सभिनी खां पहिरियों ही कपिड़े जो इंतिखाब करणो आहे त तव्हांखे कहिड़ो कपिड़ो खपे, तव्हां कहिड़ो प्रिंट कलर डिज़ाइन जेको बि खणो था। प्लेन भी थी सके तो, प्रिंटेड थी सके तो, या पैच वर्क तव्हां टुकड़ा जोड़े रिलीज डिज़ाइन में भी ठाए सको था। ठीक है, तो जो भी आप कपड़ा लेना चाहें, प्लेन, प्रिंटेड या टुकड़े जोड़ के बनाना चाहें, वो आपकी मर्जी है। तो इस तरह से ये मेरा जो पीस है, जो बैग के लिए मैं कपड़ा ले रही हूँ, मेन पीस वो है मेरा 1.5 बाय 1.5 फुट। इस तरह से भी 1.5 फुट है, इस तरह से भी 1.5 बाय 1.5 फुट जो ही पीस मूं खयो आहे। ऐं ही 2 पीस खणबा। ये 2 पीसेस हैं, एक सामने का हिस्सा और एक पीछे का हिस्सा, हिकिड़ो अॻियों हिस्सो ऐं हिकिड़ो उनजो पोयों हिस्सो। त उन सां गॾु इन जे लाइ असांखे फोम खपंदी। ही फोम ॾिसो तक़रीबन 1 सेंटीमीटर वेकरी फोम शीट ऐं इन जो अस्तर जो कपिड़ो, इसका बैक साइड अस्तर ज़रूर लगेगा क्योंकि बीच में फोम की शीट आएगी। ठीक है, त ही 1.5 बाय 1.5 फुट जा 2 टुकड़ा खया आहिनि। ऐं अस्तर जेको आहे हमेशह थोरो वॾो हुजणु खपे क्योंकि इसको मैं लंबाई में सिलाई लगाऊंगी। इस तरह हिनखे हीअं मां ड्रैग में टोपा ॾींदसि, इन लाइ हेठां थोरो कपिड़ो जेको अस्तर जो वधियल हुजणु ज़रूरी आहे, छो त सिलाई में छिकबो आहे मथियों कपिड़ो। पोइ अगरि अस्तर नंढो हूंदो त हीउ मथियों कपिड़ो उनखां निकिरी ॿाहिरि वेंदो। ऐं उनखां पहिरियों ये 3 तह आहिनि, जीअं त 3 तह हैं ये, तो इनको पिने लगाना ज़रूरी है, वरना सिलाई में ये स्लिप होते हैं, फिसलते हैं, तिरकंदा आहिनि। 3 तह अलॻि अलॻि हूंदा त ही प्रॉपरली इन जो सही तरह सां कमु न थींदो। ही मूं वटि पिन्स आहिनि, हमेशह मां यूज़ कंदी आहियां। तव्हां पाण बि ॾिठी हूंदियूं ऐं मुंहिंजे वीडियोज़ में बि काफ़ी दफ़ा ॾिठी हूंदियूं, क्विल्टिंग पिन्स। ठीकु आहे, ही पिन्स मार्केट में आसानी सां अवेलेबल आहिनि, मीडियम साइज़ में भी मिलनि थियूं ऐं लार्ज साइज़ में भी। त हमेशह मां घणो करे मीडियम साइज़ ही इस्तेमालु कंदी आहियां। त इहे पिन्स हणणु ज़रूरी आहिनि त जीअं असां हिनखे तिरकण खां बचाए सघूं। हाणे ही पिनअप मूं पहिरियों करे छॾियो आहे टाइम बचाइण लाइ। हाणे मां हिनखे ही सीधा टोपा ॾियां थी। इसको सीधी सिलाइयाँ लगाने के बाद, लंबाई में सिलाइयाँ लगाने के बाद मैं इसको आपको दिखाऊंगी। ये देख लें, पिनअप करते वक्त ऊपर से जहाँ से हमें सिलाई शुरू करनी है, तीनों तहें बराबर होनी चाहिए और यहाँ से नीचे से जो है वो थोड़ा बड़ा होना चाहिए अस्तर, और साइड से भी थोड़ा थोड़ा सा बड़ा होना चाहिए। ठीक है, तो ही मथां जितां असां सिलाई शुरू कंदासीं उतां ही 3 तह बराबर रखो, गॾु रखो, ऐं हेठां जेको आहे थोरो कपिड़ो वधियल छॾे ॾियो। सो ही सिबण खां पोइ मां तव्हां सां शेयर कयां थी। सिलाई मां हिनजी करे वरिती आहे, तव्हां ॾिसो था हिनखे सिधा टोपा ॾिना आहिनि। हिन में हिकिड़ी टेक्निक ज़रूरु ख़्यालु रखो, ही ॾिसो त ॿिन्ही पासनि खां इक्वल छॾिणो आहे। ये दोनों तरफ से ये हमें बराबर स्पेस छोड़ना है, साइड वाला। बाकी बीच में आप अपनी मर्जी से करीब या थोड़ा दूर करके लगा सकती हैं। ठीक है, विच वारा टोपा तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां जहिड़े बि हिसाब सां ॾियो, वेझा ॾियो या परे ॾियो। पर ही जेके पासनि वारा आहिनि 2, ही साइड बिल्कुलु आख़िरी वारो ऐं ही साइड, इन्हनि खे तव्हां हिक जेतिरी फ़ासिलो रखो, हिक जेतिरो वेकर रखो। उन खां पोइ तरियो जेको आहे बैग जो जेको हेठियों पासो आहे, उन में बि हिकिड़ी सिलाई हणणी आहे। सॼा सिधा टोपा लॻाइण खां पोइ हेठि हिकिड़ी पासीरी सिलाई हणणी आहे ऐं इन जी वेकर केतिरी हुजे जेतिरी हिन साइड वारी जी आहे। ठीक है, सारी ये लंबी सिलाइयाँ करने के बाद एक सिलाई आप नीचे भी करेंगे, उसमें कितनी जगह छोड़नी है, जितनी साइड पे छोड़ी है। अब ये साइड, दोनों साइड्स पे और नीचे ये जगह एक जैसी छोड़नी चाहिए। इसका नाप 1 होना चाहिए। अगर 2 इंच है, 1.5 इंच है, तो तीनों तरफ वैसा ही होना चाहिए। बाकी बीच में आपकी मर्जी है। हाणे ही 2 जेके हिन पीसिस मां सिबी छॾिया आहिनि, इन्हनि में तव्हां ॾिसो था ही जेको आहे थोरो वधियल आहे। जो बड़े हुए हिस्से हैं इसको काट के मैं ट्रिम कर लूँगी ताकि ये साफ़ सुथरा हो जाए। दोनों पीसेस मेरे रेडी हैं सेम तरीके से।
त हाणे मां हिननि जी कटिंग कयां थी, ट्रिमिंग कयां थी, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था अॻियां छा करिणो आहे। हाँ ट्रिमिंग मां हिन जी करे छॾी आहे, जेके बि एक्स्ट्रा हिन जो वधियल कपिड़ो हो उहो कढी छॾियो आहे, ऐं हिन में कुझु पिन्स रहियल आहिनि उहे बि मां कढां थी। पिन्स कढण जो इहो तरीक़ो आहे, जॾहिं तव्हां सिलाई करणु शुरू कयो त जेका पिन सिलाई जे रस्ते में ईंदी वञे उनखे तव्हां कढंदा वञो, जो भी पिन रास्ते में आती जाए उसको आप निकालते जाएं, ये तरीका है। तो ये पिन्स निकाल लेती हूँ जो रह गई हैं, जो साइड पे थी वो रह गई हैं, वो मैं निकाल रही हूँ। उन खां पोइ असां हाणे हणंदासीं हिन में पॉकेट। जीअं मां सिबियल बैग तव्हांखे ॾेखारियो उन में पॉकेट्स लॻियल हुया, त हिन में असां हणंदासीं पॉकेट। पॉकेट जे लाइ हीउ हिकिड़ो पीस आहे मूं वटि, ठीकु आहे, ऐं इन जी मूं ओटी वराए छॾी आहे, इसका ऊपर का किनारा मैंने मोड़ लिया है, इन जो मथियों हिस्सो ओटी मूं वराए छॾी आहे। अच्छा हाणे प्रिंट ते डिपेंड करे थो, ॾिसो मूं वटि जेको प्रिंट आहे हिन में हिते नंढियूं बटरफ्लाई आहिनि ऐं हिन ते हिकिड़ी वॾी बटरफ्लाई आहे, तो मां चाहियां थी वॾी बटरफ्लाई फ्रंट ते हुजे, त हीअ मां साम्हूं वारो हिस्सो थी कयां, ये बड़ी बटरफ्लाइज पे, तो इसको मैं सामने का हिस्सा करती हूँ और ये इसको मैं बनाती हूँ बैक साइड। तो बैक साइड ते मां हणंदमि ही पॉकेट, हुन सां भले बटरफ्लाई ढकिजी वञनि को मसलो न आहे। तो अभी इसको मैं पिनअप करके आपको दिखाती हूँ। हिन खे मां पिनअप करे वठां, छो त हिन खे बि सिलाई करण जे लाइ पिनूं हणणु ज़रूरी आहिनि, न त ही सही जाइ ते न सिबजी सघंदो। ही पॉकेट मां हिन ते पिनअप कयो आहे। हाणे ॾिसो त इहो यादि रखो त हीउ जेको ॿाहिरि असां स्पेस छॾियो आहे, इहो पॉकेट इन खां ॿाहिरि न वञे। सिलाई कंदासीं त हीउ हिन जे अंदर ही रहंदो, अंदर रहे या इन जे सिलाई ते अचे। ऐं हेठां भी नीचे वाली साइड से भी इसको जो है नीचे नहीं होना चाहिए, ये जो मार्जिन हमने छोड़ा है, ठीक है। ये जेको हेठि असां स्पेस छॾियो आहे इन जे तरफ़ पॉकेट न वञणु घुरिजे, इन खां मथे हुजे या इन सिलाई सां गॾु हुजे, ॿई पासा दोनों तरफ से ये पॉकेट जो है इस साइड वाला जो मार्जिन छोड़ा था इस पे नहीं जाना चाहिए, इन जे पूरे सेंटर में हुजे, ठीकु आहे। ऐं हिन खे असां ही ॾाढो वॾो पॉकेट आहे त असां हिन खे विच में सिलाई कंदासीं त जी ही 2 पॉकेट्स ठही वञनि। इहो मां सिबी करे तव्हां सां शेयर कयां थी। पॉकेट हिन में लॻी वियो आहे, हीउ ॾिसो इलाही डीप ऐं 2 वॾी साइज़ जा ही पॉकेट्स आहिनि। इलाही सारी शयूं हिन में पइजी सघनि थियूं, डायरी ऐं पेन्स वग़ैरह, स्टेशनरी अगरि कॉलेज खणी वञिजे त, ऐं पैसा रखी सघजनि था या फ़ोन रखी सघिजे थो, घर जूं चाबियूं आहिनि, नंढियूं नंढियूं खोड़ सारी शयूं हिन में पइजी वेंदियूं अगरि तव्हां शॉपिंग लाइ वञो त। हाणे ही 2 हिस्सा असां सिलाई कंदासीं पाण में मिलाए, ठीकु आहे। ऐं इहो ख़्यालु रखिणो आहे त हीअ जेको आहे हेठियां पासा हेठे पासे ई हुजनि, ईअं न त तव्हां ग़लती सां उबतो सुबतो हिन खे ॻंढे वञो। सो असां हाणे हिन खे सिबी था वठूं। हिन खे 3 पासनि खां सिलाई थींदी, हितां खां स्टार्ट कंदासीं हेठां ऐं पोइ हिन साइड जे मथे, ठीकु आहे। 3 पासा मां सिबी थी वठां। हाणे हीअ सिलाई थी वई आहे, ठीकु आहे। ऐं हीअ मथे पासे खां खुलियल आहे, हिन खे उथलाइण जी जाइ आहे ऐं हीअ हिन जा 3 पासा सिबजी विया। हाणे असां जेका हिन खे सिलाई कई हुई 3 पासनि खां, ये जो 3 साइड से जो हमने इसको सी लिया था, ये स्पेस हम इसमें बनाएंगे, बैग की चौड़ाई बनेगी नीचे से, ठीकु आहे। इहा ठहंदी हिन थेले जी वेकर, हिन में जाइ ठहंदी। हाणे हीअ ॾिसो त हीअ मथे खुलियल पासो आहे, ठीकु आहे, ऐं हीअ हेठि हिन जो तरो आहे। तरे में जेके कुंड आहे उनखे हीअं 2 पासनि खां झलियो, हीअं झले छिकियो, छिकींदो हिन जो हे शेप ठही पवंदो। हिन शेप में असांखे सिलाई करणी आहे। केतिरी सिलाई करणी आहे, जेको असां पासनि खां छॾियो हुअसीं उन 2 सिलाइनि जे विच में असांखे सिलाई करणी आहे। मां वरी थी कयां, हीउ ॾिसो हीउ तरो आहे, ठीकु आहे, हीउ मथे हिकिड़ो सिधो हिसो आहे। हिन तरे खे हितां कुंड खां 2 पासनि खां छिकियो त हीअ कुंड हीअं निकिरी ईंदी अलॻि सां, ऐं तव्हांखे हिन में सिलाई नज़र ईंदी हूंदी। ये देखें आप, जब हम इसको खींच के इस तरह एक कोना निकाल लेंगे तो यहाँ पे आपको सिलाई नज़र आएंगी। उस सिलाई के ऊपर सिलाई कर लेनी है ताकि एक कोना अलग से बन जाए। हाणे ही ॾिसो त मूं हिन 2 कुंडूं ईअं सिबी वरती हूँ, दोनों जो कोने थे वो मैंने सी लिए हैं। अभी इन कोनों को ये जो बढ़े हुए टुकड़े हैं हम थोड़ी सी सिलाई की जगह छोड़ के, थोड़ी स्पेस छोड़ के काट लेंगे। ही वधियल जेके कुंडूं आहिनि थोड़ी असां जीअं सिलाई जी जाइ छॾींदा आहियूं उहा छॾे असां हिन खे कटे वठंदासीं। तव्हांजे साम्हूं मां कटियां थी, हीउ ॾिसो सिलाई खां मथे थोड़ी जाइ छॾे पोइ असां ही एक्स्ट्रा कुंड जेका आहे कटे छॾी आहे। ॿिए साइड ॾांहुं बि ईअं ई कंदासीं। तव्हांजे साम्हूं हीअं थी कटियां जीअं तव्हां सम्झी सघो। त सिलाई जिते थियल आहे उन खां मथे थोड़ी जाइ छॾे पोइ कटींदासीं।
ही कॉर्नर ही कुंड निकिरी वई ऐं ही जेका है सिलाई तव्हां ॾिसी सघो था त एतिरो पोइ ॾिनल आहे। हाणे असां हिनखे उथलाईंदासीं। अब हम इसको पलट लेंगे क्योंकि बैक साइड की सिलाई जो है उल्टी तरफ की सिलाई कंप्लीट है। अब सीधी तरफ की सिलाइयाँ होंगी। पुठे पासे जेको सिबणो असां सिबी वरितोसीं, हाणे हिन जो उथलाए करे सिधे पासे ॾांहुं सिबंदासीं। उबतो पासो कंप्लीट आहे। ये कुंडू ये दो इसके कोने निकलेंगे, टोटल 4 कोने। इसको अच्छी तरह से दबा के अंदर से सीधा कर ले। ठीक है, हाँ ही ॾिसो ये असांजो ठही वियो बैग। ये बैग बेस जो है बन चुकी है। ये असांजे थेले जो जेको बुनियादी थेलो जेको असांजो तैयार आहे। हीअ हिन जी वेकर आहे। ये इसकी चौड़ाई बन गई साइड से और ये इसकी चौड़ाई बन गई नीचे से। हेठां वेकरो थी वियो हेतिरो ऐं हेतिरो ही ओतिरो ई पासनि खां बि ही वेकरो थी वियो। हाणे असां सभिनी खां पहिरियों हणंदासीं हिनखे पाइपिंग। मूं हिन जे लाइ ही फिरोज़ी रंग की पाइपिंग खई है क्योंकि तितलियाँ जो हैं फिरोज़ी में हैं ज़्यादा, ब्लू और फिरोज़ी इसमें शेड हैं, तो मैंने ये पाइपिंग ली है। पाइपिंग हमेशा आड़े कपड़े की होती है। ठीक है, हमेशा आड़े कपड़े की पाइपिंग कटबी आहे। सीधी पाइपिंग कॾहिं बि न लॻंदी। ऐं जीअं त हे पीसिस एॾा वॾा न आहिनि त मूं हिनखे जोड़ बि हयो आहे। आप जोड़ लगा सकते हैं, इसमें कोई बुराई नहीं है। ठीक है, तो सभिनी खां पहिरियों हाणे असां जॾहिं स्टार्ट कंदासीं त पाइपिंग खे हीअं थोरो मोड़बो, फोल्ड करे ऐं पोइ हिन पाइपिंग खे डबल कंदासीं। ठीकु आहे, हीअ डबल करे असां हिनखे कंहिं बि हिकिड़े साइड खां हणणु शुरू कंदासीं हीअं। ठीकु आहे, हितां जितां स्टार्ट कयूं था उतां असां थोरो मोड़ींदासीं जीअं खुलियल पासो जेको अंदर थी वञे। खुला हुआ हिस्सा इसका अंदर होना चाहिए। ज़रा सा मोड़ के डबल करके हम ये इसको चारों तरफ से लगा देंगे। पाइपिंग लगी वई आहे हिनखे। ठीकु आहे, हाणे हीअ ॾिसो हितां मूं स्टार्ट कयो फोल्ड करे ऐं पोइ जॾहिं हीअ चौधारी हणी ख़तमु कईसीं त पोइ हिन मथां थोरी जिते ख़त्म कयूं था उते थोड़ी मथां चाढ़ी वेंदासीं। यहाँ से हमने मोड़ कर स्टार्ट किया था और जब ये इसको चारों तरफ से लगाने के बाद वापस यहाँ तक आएंगे तो इसको इसके ऊपर थोड़ा सा चढ़ा लेंगे, क्योंकि जब हम इसको यूँ मोड़ेंगे तो वो खुला हुआ हिस्सा जो है वो इसके नीचे आ जाएगा। हाणे असां हिनखे हीअं मोड़े करे हिन मथां हिकिड़ी सिलाई करे वेंदासीं त हिन जी हीअ शिकिल निकिरंदी। पाइपिंग मूं हिनखे हणी छॾी आहे। हीअ ॾिसो पाइपिंग ॾाढो नीट ऐं क्लीन थो लॻे पाइपिंग लॻाइण खां पोइ। ऐं हीअ तव्हां मुंहिंजो नंढिड़ो हिकिड़ो लेबल ॾिसंदा हूंदव। मैं काम करती हूँ इस लेबल के तहत, ये मेरा नाम है, ये मुंहिंजो नालो आहे क्रिएटिव हैंड्स बाय NW। इहो मुंहिंजो पेज जो नालो आहे, फेसबुक पेज। ठीकु आहे, NW यानी नसरीन वफ़ाई। त हीअ मुंहिंजा हीअ लेबल ठाराया। मूं जेको हिकिड़ो रिबिन जो पूरो बंडल हूंदो आहे उनखे कटिंग करे मूं हिकिड़ो पंहिंजो बॉक्स भरे रखियो आहे ऐं पोइ मां हिननि ते हणंदी वेंदी आहियां। छो त बिज़नेस कयां थी मां, हीअ शयूं मुंहिंजूं सेल थींदियूं आहिनि, इन लाइ हिननि ते मुंहिंजो लेबल हुजणु ज़रूरी आहे। बाक़ी घर लाइ अगरि तव्हां सिबो था त पोइ उन में तव्हांखे ज़रूरत न आहे। हाणे हीअ असांजो बैग थी वियो रेडी। असां हाणे हिनखे हणंदासीं हिन जे होल्ड करण लाइ हैंडल्स। इस पे हम हैंडल्स लगाएंगे। ठीकु आहे, ॾिसो उन जे लाइ ही 2 पीस कपिड़े जा मूं खया आहिनि। पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां केतिरो ड्रिगो था ठाहियो। हीअ मूं जेतिरो ड्रिगो खयो आहे इहो शोल्डर में बि पइजी वेंदो ऐं हथ में खणणु चाहींदासीं त हथ में भी खजंदो। ठीक है, तो अगर कितना आप लंबा लेना चाहते हैं, कितनी आपको लंबाई चाहिए, क्या आप शोल्डर में लटकाना चाहते हैं या आप हाथ में पकड़ना चाहते हैं, तो ये मैंने जो लिया है पीस ये मेरा काफ़ी है। शोल्डर में भी हैंग हो जाएगा। ये 2 फीट का पीस है तकरीबन, डबल में 2 फीट। तो अगर इसको फिर हम सी लेंगे तो ये 1-1 फीट के यूँ हैंडल्स बन जाएंगे। ठीक है, हाणे हिनखे असांखे कीअं सिबणो आहे, सभिनी खां पहिरियों त हिनखे असां ॿिन्ही पासनि खां फोल्ड कंदासीं हीअं। ॿिन्ही पासनि खां थोरो थोरो फोल्ड करे पोइ कंदासीं हिनखे डबल। पोइ हिन जी असां कंदासीं सिलाई, हितां भी ऐं हितां भी। ठीक है, दोनों तरफ से थोड़ा थोड़ा सा मोड़ लें, अंदर कटे हुए से अंदर होने चाहिए। फिर उसको डबल करेंगे और फिर ये जो खुला हुआ हिस्सा है उसको सी लेंगे पहले, फिर दूसरी साइड भी सिलाई लगा लेंगे ताकि वो बैलेंस हो जाए। यहाँ से भी सिएंगे और यहाँ से भी सिएंगे। हाणे ही पट्टियूं मूं सिबी वरितियूं आहिनि। ठीकु आहे, हीअ ॾिसो खुलियल पासे ॾांहुं भी हिननि खे मूं सिलाई कई आहे ऐं ॿिए पासे ॾांहुं भी। ये दोनों जो हैंडल्स हैं वो तैयार है। इससे पहले मैं 2 ज़रूरी बातें आपसे कहना चाहती हूँ। एक तो ये कि जब ये सिलाई शुरू करें तो ये सारे पीसेस अच्छी तरह से इस्त्री होने चाहिए। इसकी पॉकेट है, अस्तर है, बाहर के जो पीसेस हैं वो
हर चीज़ अच्छी तरह से इस्त्री होनी चाहिए। पहिरियों खां ही सॼा टुकड़ा हिन जो अस्तर ऐं हिन जा मथियां टुकड़ा ही पटियूं सभु इस्त्री थियल हुजनि। ॿी ॻाल्हि इहा त ही जॾहिं पॉकेट ठाहियोसीं त ही हिसो सेंटर ऐं ॿ साइड्स, ही साइड सेंटर ऐं ॿी साइड, हिते जेका न डबल ट्रिपल सिलाई कयो। मूं टे टोपा हैं यहाँ पे। इसको लगाने के लिए सिरे जो इसके हैं इस पर मैंने 3 सिलाइयाँ की हैं, क्योंकि बार बार हाथ डालेंगे, चीज़ें रखेंगे, निकालेंगे तो ये खुल सकती है सिलाई या ये निकल सकती है पॉकेट। ठीक है, ये हो गया। हिन खे तव्हां 3 दफ़ा सिलाइयूं ज़रूरु कयो त जीअं ही असांजो खुली न वञे। ॿी ॻाल्हि इहा त अगरि वॾो पॉकेट ठाहींदासीं त हीअ विच में हिन खे सिलाई करणु लाज़मी आहे, छो त न त हीअं लटकियो पियो हूंदो। अगर एक बड़ी लंबी पॉकेट बनाएंगे वो मुमकिन नहीं है, वो बीच में से फिर लटक रही होगी इस तरह। लेकिन ये कि फिर उसको अगर आप सिलाई करके 2 कर लें, या अगर आपको एक छोटी पॉकेट चाहिए तो पूरे सेंटर में एक पीस लगा लें छोटा। ठीक है, नंढो खीसो नंढो पॉकेट तव्हांखे खपे पूरे विच ते हिकिड़ो पीस हणी छॾियो। पर जे वॾो 2 खपनि त उहे पोइ वॾो पीस हणंदो। बाक़ी हिकिड़ो एॾो वॾो पॉकेट नथो ठही सघे छो त हीउ पियो हिन मां लटकंदो हूंदो, तंहिंजे करे इहो ज़रूरु ख़्यालु रखिजो। हाणे ही हिन जा हैंडल्स ठही विया आहिनि, हिननि खे असां हणंदासीं। ही ॾिसो त हीअं हिकिड़ो सिरो अंदरां हिन जे ईंदो, ॿियो सिरो हिते अंदरां ईंदो। इस तरह से हम इसको लगाएंगे और पहले इसको पिनअप करेंगे। तो ये पिनअप करके मैं आपको दिखा देती हूँ। पिन्स हणी छॾियूं मूं हिन में, तव्हां ॾिसी सघंदो। हाणे ॾिसो, ये आप देखें, इसको मैंने सिर्फ पिन्स लगाई हैं। अभी इसको सिलाई करना है और कैसे फासला आपको दोनों तरफ से बराबर रखना है। ही ॿई पासनि में एक जेतिरो फ़ासिलो रखणो अथव। ईअं न थिए हिकिड़ो हैंडल अॻियां थी वञे ॿियो पोयां थी वञे। ठीकु आहे। ऐं ही चैनी में इसके 4 साइड बन जाएंगे, 2 इसके 2 इसके। तो ये जो आप स्पेस छोड़ रहे हैं, ही जेका छॾियो था तव्हां जाइ, इहा इक्वल हुजे, हिक जेतिरी छॾियो। ईअं न हुजे नंढो वॾो थी वञे, नंढो वॾो थींदो तव्हांजो हैंडल नंढो वॾो थी वेंदो। ठीक है, तो ये चारों में जो है वो बराबर जगह छोड़ें। और अभी इसकी मैं सिलाई करूँगी, फिर आपको दिखाती हूँ। हिनखे मां सिबी वठंदमि, ॿाहिरे पासे ॾांहुं हिन में सिलाई थींदी, उहा करे मां तव्हांखे ॾेखारियां थी। बैग सिबजी वियो आहे, बैग कंप्लीट हो गया है, आप देख सकते हैं। ऐं ॾिसो त हिनखे मुहायो कीअं, लगाया कैसे है, ही तव्हां ॾिसी सघंदो। ठीकु आहे, ही ॾिसो सेम इन तरीक़े सां। ऐं इन खां पहिरियों बि मां सेम अहिड़ो ई बैग तव्हां सां शेयर कयो जेको मां ठाहे चुकी आहियां। ऐं हिन में इलाही सारी गुंजाइश आहे, इलाही सारी शयूं रखी सघजनि थियूं। ऐं शॉपिंग जे लाइ तव्हां प्लास्टिक जी थेलियुनि मां जान छॾायो। अगरि अहिड़ा बैग्स पाण सिबो त ई ॾाढो हिकिड़ो सुठो तरीक़ो आहे। ऐं उन खां सवाइ हिन खे जेकॾहिं थोरो डेकोरेट कजे त वधीक सुठो लॻंदो, थोरो सजाइजे हिन खे। अगर हम इसको थोड़ा सा सजा लें, थोड़ा सा एम्बेलिश कर लें तो ये ज़्यादा अच्छा लगेगा। हिन खे मां करे चुकी आहियां। ही ॾिसो कीअं थो लॻे, सुठो थो लॻे न। ऐं हिन में लाइट ब्लू, फेरोज़ी, डार्क ब्लू, सी ग्रीन, छो त हिन में बटरफ्लाई में डिफरेंट शेड्स आहिनि, त उन शेड सां मैचिंग करे मूं हिन में ही थोड़ा नग लगाया आहिनि। त ईअं तव्हांजी मर्ज़ी आहे, बटन हणो, लेस हणो, काई बि शइ हणी तव्हां हिनखे सजाए सघो था। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही मुंहिंजो अॼु जो वीडियो वणियो हूंदो। ऐं कोशिशि कजो, ट्राई कयो, सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे घर में तव्हां पंहिंजे लाइ अहिड़ी सुठी सुठी शयूं ठाहियो, कंहिंखे ठाहे गिफ्ट ॾेई सघो था ऐं पंहिंजी ज़रूरत पूरी करे सघो था। सो जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो वीडियो खे, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। त मुस्तक़बिल में बि अगरि ज़िंदगी रही त मां घणो कुझु तव्हां सां शेयर कंदमि, त तव्हां उहो ॾिसी सघंदव आसानी सां, अगरि तव्हां चैनल सब्सक्राइब कंदव। तो कोशिश कीजिएगा। अगर वीडियो पसंद आई है तो इसको लाइक करें, शेयर करें। कुछ पूछना हो, समझ में नहीं आया हो तो कमेंट करके पूछ सकते हैं। और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी अगर कुछ मैं बनाकर शेयर करना चाहूँ तो आप वो आसानी से देख सकें। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह मां चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, कमु प्यार सां कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।